नाज़रीन, नवाबशाह में बरसातुनि सबबि बीठल फसल तबाह थियण खां पोइ सब्ज़ियुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जंहिं करे ग़रीब माण्हुनि लाइ सब्ज़ी ख़रीद करण बि ॾुखियो बणिजी वियो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे इम्तियाज़ कीरियूर जी रिपोर्ट। नवाबशाह जी सब्जी मार्केट में जिते आम वापे वारियूं शयूं ऐं जेके भाॼियूं आहिनि उन्हनि जा जेके रेट आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। मार्केट में जेके ख़रीदार आहिनि उन्हनि खां बि वीचार वठूं ऐं हितां जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि खां वीचार वठूं त महांगाई जो सबबु छा आहे। मार्केट कमेटी वारनि जो कमु आहे हिन खे लिस्ट मुहैया कनि ऐं हिन खे लिस्ट में कंट्रोल कनि। हाणे कंडीशन इहा जो पती तव्हां वठंदव, सर्फ वठंदव, इन ते रेट लिस्ट लिखनि ई कोन था। मांखे अॻे प्रिंटेड ईंदी, हाणे उहा हटाए अचनि था। माना मनमानी रेट जेको वणे सो वठो। प्याज ॾिसो त 150 रुपया पिया हलनि, ठीक आहे, आलू 100 रुपया ऐं टमाटर 300 रुपया पियो हले। महांगाई त आहे, का बि भाॼी वठो त हू जेकी आहे 300 रुपये खां घटि मिले नथी। तो सावा धाणा ई चवनि था त 50 रुपये जा बि कोन ॾींदासीं, असां 300 रुपया किलो आहिनि। का बि जेकी आहे इंतिज़ामिया आहे ई कोन नवाबशाह में। मैं आज 200 रुपया टमाटा जेके 50 रुपया 60 रुपया किलो लॻो पियो आहे। असां कहिड़ो ज़ुल्म में आहियूं। गरीब माण्हू त अटो ई नथो वठी सघे, भाॼी त परे जी ॻाल्हि आहे। भाॼी कहिड़ी बि पुछा कर तो 200 रुपया 250 रुपया 300 रुपया किलो, टमाटा 300 रुपया किलो, आयल 500 रुपया किलो। गरीब माण्हू छा करे? मजदूर जेको बेचारो 600 रुपया कमाइण वारो उनखे बि रोज़ तारीख नथी मिले। इंतजामिया क्या करेगी? सिर्फ फॉलोअप ले ले, आके देख ले कि जो हम रेट दे रहे हैं उसके ऊपर बिक रहा है या नहीं बिक रहा है। अगे पोटास वारी एकरी मांगी, पालक 200 रुपया किलो और गोभी 150 रुपया किलो। हाणे मूंखे ॿुधायो माण्हू छा वठे? बाहर से आ रहे उनके किराए ने के करें क्या जो है कि गाड़ियों के जो ना लाख 2-2 लाख रुपए किराया गाड़ियों का जो। पर हितां जे शहरनि चयो आहे त हितां जा जेके वापारी आहिनि ॿिन्ही हथनि सां आवाम खे लुटे रहिया आहिनि। हितां जी इंतिज़ामिया खे घुर्जे त हिननि ख़िलाफ़ एक्शन वठो वञे। कैमरा टीम सां गॾु